बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। RSS छा आहे? राष्ट्रीय स्वयं सेवक संघ यानी RSS छा आहे? इहे केरु आहिनि? दोस्तो, तव्हां यकीनन RSS ऐं मोदी जे बारे में ज़रूरु ॿुधो हूंदो। दरअसल RSS 27 सेप्टेम्बर 1925 ते कुझु कट्टर हिंदू पंडितनि जी ठहियल जमायत आहे, जंहिंजो वाहिद मक़सदु हो त हिकु अहिड़ी हिंदू रियासत या मुल्क ठाहिजे जंहिंमें सिर्फ़ु कट्टर हिंदू हुजनि। हीअ ईअं ई आहे जीअं असांजे मुल्क में 4-5 मौलवी मिली हिकु जमायत ठाहिनि ऐं चवनि कि बसि हाणे पाकिस्तान में सिर्फ़ु मौलवी ई रही सघनि था, ॿियो केर बि नथो रही सघे, भली उहो हिकु नमाज़ न पढ़ंदड़ आम मुस्लमान ई छो न हुजे। हिंदू, ईसाई, कोली, बागड़ी त परे जी ॻाल्हि आहे। पर जे उहा मौलवियुनि जी जमायत चवे त तव्हां ज़बरदस्ती मौलवी थियो, ॾाढ़ी रखो, बुरको पायो ऐं अगरि असांजो हुकुम नथा मञो त पोइ पाकिस्तान मां निकिरी वञो, न त असां तव्हांखे मारींदासीं। दोस्तो, तव्हां ख़ुदि ॿुधायो त भला ईअं कमु हलंदो, ईअं मुल्क हलंदो? न दोस्तो, न। RSS बि ईअं ई कयो। जॾहिं पाकिस्तान न ठहियो हो त आम हिंदुनि जे लीडर गांधीअ कट्टर हिंदुनि जे लीडर यानी RSS जे अॻुवाण हरजवार खे सलाह ॾिनी त ॿेली तव्हां असांजो साथ ॾियो ऐं पाण सभु गॾिजी मुस्लमाननि खे बि मिलाए अंग्रेज़नि खे हितां हिंदुस्तान मां ॿाहिरि था कढूं, जिन असांजी धरतीअ ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे। पर दोस्तो, RSS कांग्रेस ऐं मुस्लिम लीग जी हिकु बि न मञी ऐं पंहिंजे ज़ाती एजेंडे तरफ़ ध्यानु ॾिनो। ॿिए तरफ़ अंग्रेज़नि जी त ॼण अलाह ॿुधी ऐं हुननि खे RSS जे रूप में साथी मिली विया। 4-5 माण्हुनि जी ठहियल RSS वक़्त सां गॾु वधंदी वई ऐं हिननि ख़ासि तौर ते नंढनि छोकिरनि ऐं नौजवाननि जो ब्रेन वॉश कयो। उन्हनि खे प्रचारक जे नाले सां सॾियो। उन्हनि प्रचारक खे हर क़िस्म जी वेड़ जी फ़ौजी तरबियत ॾिनी ऐं हुकुम कयो त हू न शादी कंदा ऐं न को फैमिली सां गॾु रहंदा, बल्कि हुननि जे लाइ ठाहियल आश्रम में पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ कंदा। बहरहाल 1947 में हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ॿ अलॻि मुल्क ठहिया ऐं अंग्रेज़ हितां हलिया विया। लेकिन RSS उन विरहाङे खे न मञियो, छो त हुननि जी सोच मुताबिक़ नए ठहियल हिंदुस्तान में हिकु बि मुस्लमान या ईसाई न हुजे ऐं हिंदुस्तान जो झंडो नारंगी रंग जो हुजे ऐं हिंदुस्तान जो आइन ऐं कानून हिंदू किताबनि जीअं गीता वग़ैरह आहे जे मुताबिक़ हुजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ईअं मुमकिन न हो। RSS जी वधंदड़ इंतिहा पसंदी ऐं तशद्दुद जे फ़लसफ़े सभिनी जा कन खड़ा कया। जॾहिं गांधीअ खे RSS जे हिकु तरबियती याफ़्ता प्रचारक नथूराम गोडसे मारे छॾियो त RSS जे कारकुननि मिठायूं विरहायूं। गांधीअ जी मौत खां पोइ RSS ते पाबंदी लॻी वई। हिंदुस्तान जे पहिरें सदर राजेंद्र प्रसाद वज़ीर दाख़िला वल्लभ भाई पटेल खे ख़त लिखियो ऐं चयो त RSS हिंदुस्तान लाइ वॾो ख़तरो बणिजी वई आहे। RSS जा दहशतगर्द मुसलमाननि जो रूप धारे यानी नमाज़ जी टोपी ऐं अछा कपिड़ा पाए हिंदुनि जे अक्सरियती इलाइक़नि में वञी मारधार, तोड़फोड़ ऐं खूनरेज़ी कनि था त जीअं मुसलमाननि ते इल्ज़ाम अचे ऐं आम हिंदू मुसलमाननि खां बदज़न थियनि। साॻीअ तरह वेठे वेठे अचानक मुसलमाननि जे इलाइक़नि में हमला था कनि ऐं ईअं हिंदू मुस्लिम झगड़ा शुरू थियो वञनि। RSS जा प्रचारक बाक़ाइदा फ़ौजी तरबियत याफ़्ता आहिनि, उन करे उन्हनि ते ख़ासि नज़र रखी वञे ऐं रोकियो वञे। अगरि हींअर न रोकियो वियो त पोइ कॾहिं बि न रोके सघिबो। दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त अॼु जे इंडिया ते हुकूमत कंदड़ मोदी 8 सालनि जी उमिरि खां RSS जो प्रचारक आहे। हिंदुस्तानी सदर राजेंद्र प्रसाद जो सख़्तु रवैयो ॾिसी उन वक़्त जी RSS जे अॻुवाण गवालकर वज़ीर आज़म नेहरू खे ख़त लिखी पाबंदी हटाइण लाइ चयो। दोस्तो, नेहरू जो जवाब बि तारीख़ जो हिसो आहे। नेहरू RSS खे मुल्क दुश्मन करार ॾिनो ऐं चयो कि हुकूमत वटि तव्हांजे ख़िलाफ़ बेशुमार सबूत आहिनि त तव्हां हिकु हथियारबंद फोर्स आहियो जंहिंजो मक़सदु इंतिशार ऐं अनारकी फैलाइणु आहे। 11 सेप्टेम्बर 1948 ते वज़ीर दाख़िला सरदार वल्लभ भाई पटेल RSS जे अॻुवाण गवालकर खे ख़त लिखी चयो त असां तव्हां ते पाबंदी हई त जीअं तव्हां वेड़ ऐं झगड़े जो रस्तो तर्क कयो, हिंदुस्तान जे आइन ऐं कानून खे मञो ऐं हिंदुस्तानी झंडे खे क़बूल कंदे इज़त ॾियो, पर अफ़सोस तव्हां कंहिं हिकु बि ॻाल्हि ते अमल न कयो। दोस्तो, ही हो RSS जी तारीख़ जो पहिरियों हिसो। मां जल्द ई ॿिए हिसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। थी सघे त मुंहिंजी हिन काविश खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह निगहबान।